सुबह जो उथी करे तुरंत डुक न पायो भाई, पहिरों भी रहो, हथ जोड़े प्रभु जो ध्यान धारण कयो, शुक्र कयो, भगवान के चरणन में मानसिक मथो रखो, प्रभु मां तुझे शरण आया, पंहिंजे गुरुनि जो ध्यान कयो, सतगुरनि जो, प्रभु जो ध्यान कयो, वरी पंहिंजे हथनि खे निहारियो ऐं कराग्रे वस्ते लक्ष्मी, कर मध्य सरस्वती, कर मूले गोविंद, प्रभाते कर दर्शन। हिन हथनि में कंहिंजो कंहिंजो निवास आहे, कराग्रे वस्ते लक्ष्मी, जैसा नोट गणींदा आहियो, लक्ष्मी माता जो निवास, हथनि सां ई कर्म थींदो आहे न। कर मध्य सरस्वती माता, बुद्धि ॾियण वारी, ऐं आधार केरनि, श्री कृष्ण गोविंद भगवान। त इहो भाव रखी करे उन्हनि खे प्रणाम करणो आहे, हथनि खे प्रणाम न आहे, भगवान खे प्रणाम आहे। वरी पेर रखणो हो, पहिरियों धरती माता खे हथ सां स्पर्श कयो। भगवान जो जेको भी नाम आहे, तव्हांजो मंत्र आहे या मंत्र नवतल अथव, जेको मिठो नालो तो लगे, वो सुबह जो उथी करे कुछ देर उच्चारण कयो, श्री कृष्ण गोविंद। नथा चओ न, हिते ही नथा चओ तो घर कीअं चवंदो, चओ न भाई। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन, राम नामी सार, ठीक आ। पोइ थी पंहिंजो कृत कमाई कयो, हर कम में भगवान खे जोड़ियो। भोजन खाओ तो श्री कृष्ण अर्पण, पानी पियो तो श्री कृष्ण अर्पण, गुपचुप खाओ मन में ही चवणो, कंहिंखे पतो न पवंदो, श्री कृष्ण अर्पण, प्रभु भोग लगायो, कुछ भी खाओ। लेकिन ये न समझो भाई, केॾी महिल रंगीन पानी पियो तो श्री कृष्ण अर्पण, गलत आहार वठो तो श्री कृष्ण अर्पण, धूम्रपान कयो तो श्री कृष्ण अर्पण। जॾहिं भगवान खे अर्पण था कयूं त अहिड़ी शइ जो इस्तेमाल न कयूं। पहिरों त आहार शुद्ध हो, सत्व शुद्ध, सत्व शुद्ध हो। जॾहिं असांजो आहार शुद्ध थींदो तॾहिं त असांजी बुद्धि शुद्ध थींदी। ॿाहिरि भगवान खे तुलसी दल, ॿाहिरि भगवान खे गुल प्रसाद छप्पन भोग, ऐं भीतर वारे परमात्मा खे मछली अंडो चिकन बियर शराब न भाई, इन्हनि खां बचणो पवंदो। तव्हांजे आंगन में तुलसी माता जो पौधो रखियल हुजे ऐं फ्रिज में मांसाहार पियो हुजे, किचन में चिकन ठहे, राम 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 राम, ये तो ॾाढी नंढी ॻाल्हियूं, इन्हनि जो तो त्याग करणो ई पवंदो। मांसाहार करे गुरु नानक देव महाराजन जे सुपुत्र बाबा लक्ष्मी चंद साहब खे हिसाब ॾियणो पियो। मुचकुंद महाराज के श्री कृष्ण भगवान चयो, तहां शिकार कयो आहे, ॿियो जन्म वठी अचो, ब्राह्मण ठही भक्ति कयो, नरसी राम बणिजी आया। भीष्म पितामह पुछो, मां तीरन जे सेज ते छो सुम्हियल आहियां, 77 जन्म ताईं कोई पाप न कयो आहे। श्री कृष्ण चयो, अञा थोरो अॻिते वञो, 77 जे पार। हिकिड़े नांग खे खणी करे तव्हां कंडनि ते उछलियो हो, उहे कंडा ई अॼु तव्हांजे लाइ तीरन जी सेजा बणिया। लंबी लंबी कथाऊं मां तव्हांखे 10-10 सेकंड में तो ॿुधायां। गागर में सागर, चो हरे राम, छो जो सत्संग जरूरी आहे, असांजो तो जीवन ही सत्संग आहे। त मां कहिड़ी ॻाल्हि पियो चवां, कुछ भी कयो भगवान खे मिलायो। भगवान में संसार खे न मिलायूं असां, पर संसार में भगवान खे मिलायूं। वरी रात जो सुम्हूं अची त ईअं न चांवरनि जी जीअं अची करे ईअं गुण किरी पवंदी आहे ठका, ईअं सुम्ह न पओ अची करे। वरी वेही करे भगवान जो आराधन, प्रभुअ जी याद, प्रभुअ खे प्रार्थना सुमरन कंदे कंदे निंड अची वञे, सपने में भी असांजा साईं झूलेलाल ईंदा, श्री कृष्ण भगवान ईंदा। हरे राम।